जीअं असां पढ़ंदा वियासीं त हर को फर्दर एजुकेशन लाइ कराची अलामा CSS करे लाहौर वियो, खुर्शीद जेका आहे स्टाफ पहिरीं त हुते, तंहिंखां पोइ ॿियो भाउ मुंहिंजो पहिरियों जेको वॾो भाउ डॉक्टर उहो बि डॉ मेडिकल में आयो। त ईअं हैदराबाद ऐं कराची असांजे लाइ ॾाढो मिक्स हूंदो, रिश्तेदार माइट मामा बि। हैदराबाद में किथे हो घर? हैदराबाद में घर किथे हो? गाड़ी खातो फिरदौस सिनेमा जे साम्हूं, यूनिवर्सिटी जे पासे में। मां जॾहिं यूनिवर्सिटी ईंदी हुअसि, मूंखे यादि आहे त सुबुह जो जेको आहे सो जॾहिं गाना हलंदा त मां ॾाढो तेज़ हलंदी हुअसि, त मां सोचींदी हुअसि हिन 3 मिंटनि जो या 5 मिंटनि जो गाने में मां यूनिवर्सिटी पहुची वञा। सो उन में कुझु रफ़्तार शुरू खां तेज़ आहे। ज़बरदस्त। भला ज़ाती ज़िंदगी खां घुमंदा फिरंदा था अचूं, हिकिड़ी अकेली नौजवान छोकिरी, 3 नंढड़ा ॿार, नंढे में नंढो पुटु, हुनजी उमिरि घणी हुई जॾहिं तव्हां साल हो, जॾहिं तव्हां जेको हम TV हलाए दुरै साल जो जॾहिं तव्हां अकेले शुरू कई, तॾहिं सोचियो त एतिरी उॾाम भरींदसि ऐं किथे पहुचंदसि। एयर होस्टेस वारे ॻाल्हि जी त मूंखे ख़बर आहे, छाजी जेको कंहिं चयो त हवा में उॾाम हूंदी त तव्हां माना कढी तव्हां एयर होस्टेस थींदसि। हिकिड़े जोशी चयो त इहे जेको कमु कंदी उन में हवा सां रिलेटेड हूंदो, त मां सोचियो त शायदि मां एयर होस्टेस थींदसि। एॾो वणंदो कोन हो त मूंखे इलाही वॾियूं वॾियूं शयूं वणंदियूं हुयूं, त बहरहाल वाक़ई हवा सां इहो मूं कोन सोचियो हो त मां एसि ताईं पहुचंदसि, पर मुंहिंजी हमेशह आदत रही आहे त होसि ताईं ॾिसी वञे पुठियां रोड ते अॻियां केसि ताईं वञा, ऐं पुठियां मुड़ी ॾिसण जो मूंखे को कॾहिं शौक़ु न रहियो। त महिनत तमामु घणी करणी आहे, जेको शौक़ु या जिते पहुचण जो। अकेले से जॾहिं ज़िंदगी शुरू कयो आहे न टिनि ॿारनि सां, ॾाढा मज़ा, वॾे भाउ जी ॾाढी सपोर्ट रही तव्हांखे, पर कमु किथां शुरू कयो? ऐं इन करे सुवाल थी करियां जो असांजा अक्सर माण्हू सम्झंदा आहिनि त बसि आसमान मां पैसा किरिया, तव्हां झटिया ऐं बसि चढ़ी बीह रहिया तव्हां हम TV जे स्टेज ते। इन करे पहिरियों कमु कहिड़ो सिखियो, कहिड़ो कयो? अॻियां वधण जो इरादो ऐं शयूं थींदियूं हुयूं, मूंखे पैसे कमाइण जो को ख़ासि शौक़ु न हो। अने मूंखे जेको आहे सो जीअं सम्झ सेपरेशन सम्झो थी त मां अदा मज़र सां गॾु हुअसि, ऐं उहो असांजे सभिनी भाउरनि भेणनि जे लाइ हमेशह फादर फिगर रहियो, ऐं उनजी तरबियत उन में त असां गॾु रहियासीं। उनजी आदत रही आहे जो वीसी रहियो आहे त सभिनी ख़बर हूंदी, एप्रिसिएशन हुनजे भरी पई हूंदी, त मूंखे जेका मॉरल सपोर्ट घर मां हूंदी हुई उहा तमामु घणी।